बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 32 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे सिंधु दरिया। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक खे पढ़ण जे तरफ़। सबक 32 सिंधु दरिया। चवां छा सिंध जो सींगार आहीं ऐं पाकिस्तान में निर्वार आहीं। नदियुनि सभिनी जो तूं सरदार आहीं, समूरीअ सिंध जो आधार आहीं। अची थो हेठि जबलनि तां लही तूं, पहाड़नि सां मथो पंहिंजो गही तूं। अची हित मानसरोवर खां कही तूं, खणी थो कीन साही किथ रही तूं। करी आबाद थो बर खे वही तूं, सदाई तो में आहे आब जारी। थिए सावण में तोखे थी बहारी, सदा उकसीर तुंहिंजी आबियारी। तुंहिंजी वारी बे आहे सोनवारी, करी थो शाद ऐं ख़ुश ख़ल्क़ सारी। सदा खेतनि खे पाणी थो पुॼाई, न बीही पर वती वहंदो सदाई। करे आबादियूं भांडा भराई, थिए सब्ज़ी जिते तूं पेर पाई। भलायूं भाल अहसन लख भलाई। हाफ़िज़ मोहम्मद अहसन चन्ना।